अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे? छा रईस कमाल ख़ान रब्बन वारनि जे घर वेंदो? छा हाकिम ख़ान रईस कमाल ख़ान सां हथु हिकु कंदो ऐं रब्बन ख़िलाफ़ छा कंदो रईस हाकिम ख़ान? छा रईस कमाल ख़ान ॻोठ जे हिकु हिकु माण्हू खे मारींदो? छा रब्बन ऐं वारिस ॻोठ जे माण्हुनि सां मिली करे रईस कमाल ख़ान ऐं ओठे खे ॻोठ खां वापसि तड़े कढंदा? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में आख़िरकार छा थियण वारो आहे? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटण खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त रईस कमाल ख़ान ॻोठ जे हिकु हिकु माण्हुनि खे ख़तमु कंदो। रईस हाकिम ख़ान रईस गफ़ार ख़ान जो इंतज़ारु कंदो। रईस हाकिम ख़ान उन खां पहिरियां को बि अहिड़ो क़दम न खणंदो। ॻोठ जा सभई माण्हू मिली करे कमाल ख़ान ऐं ओठे खे ॻोठ मां वापसि तड़े कढंदा। रईस कमाल ख़ान रब्बन वारनि जे घर वेंदो ऐं उतां पठाणी खे ज़ोरी पंहिंजे घर वठी ईंदो, छो जो कमाल ख़ान वॾो चालाक ऐं होशियारु आहे। उमीद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकर पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजी हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।